ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदानू। पनियाकिल खां पनियाकिल में गुम थियल नीगर जी बाज़ियाबी लाइ वारसन सिटी थाणे अॻियां एहतजाजी धरणो हयो आहे। पुरस्कार नमूने गुम थी वियल नीगर अज़ीज़ अहमद जो को पतो पइजी न सघियो आहे, जंहिं करे संदसि घर भाती गणती में वरतल आहिनि। नीगर जी बाज़ियाबी लाइ सिटी थाणे अॻियां एहतजाजी धरणो हणी नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि नीगर जे अगवा जो शक ज़ाहिर कंदे पुलिस इख़्तियारियुनि खां संदसि तुर्त बाज़ियाबी जो मुतालबो कयो आहे। खबर एक बार ॿीहर अवां सां शेयर कंदानू या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां हिकु बार ॿीहर शेयर कंदानू। पनियाकिल में गुम थियल नीगर जी बाज़ियाबी लाइ वारसन सिटी थाणे अॻियां एहतजाजी धरणो हयो आहे। गुम थियल नीगर अज़ीज़ अहमद जो को पतो पइजी न सघियो आहे, जंहिं करे संदसि घर भाती गणती में वरतल आहिनि। नीगर जी बाज़ियाबी लाइ सिटी थाणे अॻियां एहतजाजी धरणो हणी नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि नीगर जे अगवा जो शक ज़ाहिर कंदे पुलिस इख़्तियारियुनि खां संदसि तुर्त बाज़ियाबी जो मुतालबो कयो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदानू या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदानू। पनियाकिल में गुम थियल नीगर जी बाज़ियाबी लाइ वारसन सिटी थाणे अॻियां एहतजाजी धरणो हयो आहे। पुरस्कार नमूने गुम थी वियल नीगर अज़ीज़ अहमद जो को पतो पइजी न सघियो आहे, जंहिं करे संदसि घर भाती गणती में वरतल आहिनि। नीगर जी बाज़ियाबी लाइ सिटी थाणे अॻियां एहतजाजी धरणो हणी नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि नीगर जे अगवा जो शक ज़ाहिर कंदे पुलिस इख़्तियारियुनि खां संदसि तुर्त बाज़ियाबी जो मुतालबो कयो आहे।